ॻोठ कंहिं उजाड़िया आहिनि। हैरान थी पुछ में हारी खाई वसनल ॻोठ कंहिं उजाड़िया आहिनि। चयाईं यार ॾोह न आहे गिदड़नि जो पंहिंजे ॻोठ जा कुता भाड़िया आहिनि। प्यारा साथियो, हिन वक़्तु तक़रीबन असांजे नवकोट, फज़ल बंबरो, नफ़ीस नगर, टाली, आहुरी ऐं सिल्लोर विंदे तालके जुॾे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि मां वेंदड़ नंढा वॾा रोड मुकमल तौर ते तबाह थियल आहिनि। हितां जो मज़दूर तबिको जेको रक्शो हलाए थो या फटो हलाए थो, काठियूं खणी थो वञे, सब्ज़ी फ्रूट या मिर्च फसल को जिन्स खणी थो वञे, त उहो 10 मिंटनि जो रस्तो 2 कलाक में तय करे थो। ऐं असां जेके रक्शा वठूं था किस्तनि ते, रोड जी हालति अहिड़ी आहे जो रक्शनि जे किस्तनि जा पैसा कोन था लाहिनि, रक्शो ख़तमु थी थो वञे। असां हद जे चूंडियल नुमाइंदे मीर मुनवर टालपुर साहब खे ऐं मीर तारिक टालपुर साहब खे रिक्वेस्ट था करियूं त खुदारा तव्हां असांखे न नौकरी ॾिनी, न को रोज़गार जा असां लाइ ज़रिया पैदा कया, पर घटि मां घटि हीअ जेके रोड आहिनि असांजे लाइ अहम असांजी ज़रूरत आहे असांजे कारोबार जी। असीं तव्हांखे रिक्वेस्ट था करियूं त खुदारा महिरबानी करे हीअ जेके रोड टुटल आहिनि, तबाह थियल आहिनि, इन्हनि खे ठाराहियो वञे त जीअं हितां जो ग़रीब ऐं मज़दूर तबिको पंहिंजे रोज़गार करे सघे ऐं पंहिंजी बचनि जी रोज़ी कमाए सघे।